नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ढिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त ढिगड़ी शहर जे ग़रीब आबाद ऐं क़ाइम खानी पाड़े जे रहवासिन जो सड़िल ट्रांसफार्मर तब्दील न थियण खिलाफ टंडो गुलाम अली रोड ते टायर खे बाहियूं ॾेई धरणो 1 कलाक रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते कामरान भट्टी, सोहेल अहमद, शाहज़ेब भट्टी ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में गुज़िरियल ॾींहुं असांजे इलाइक़े जो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, जंहिंजी मरम्मत लाइ वापडा वारा लही विया हुआ, जंहिंखे 36 कलाक खां वधीक अरसो गुज़रण बावजूद ट्रांसफार्मर नाहे लॻी सघियो। बिजली न हुअण करे घरनि में पीअण लाइ पाणी न आहे। रोज़ेदार सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। भलारे महीने में एहतिकाब में वेठल मोमिन पिण सख़्त ॾुखनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ट्रांसफार्मर जी तब्दीली लाइ वापडा वारा असां खां रिश्वत तलब करे रहिया आहिनि। हिननि वसवारनि खां इंसाफ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।